लालू रैंक में इलेक्शन चूंड मुहिम सिलसिले में NA 197 जे उम्मीदवार मीर आमिर अली खान मक्सी ऐं PS 14 जे उम्मीदवार संदसि भाउ मीर नादर अली मक्सी इलेक्शन वर्क जे सिलसिले में ॻोठ क़ाइम ख़ान मुगेरी में मीर अज़ीज़ुल्ला ख़ान मुगेरी ऐं मीर अताउल्ला ख़ान मुगेरी जी रहाइशगाह ते कोठायल अवामी जलसे खे ख़िताब कंदे जलसे में मुगेरी बिरादरी जे हज़ारे माण्हुनि जलसे में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे मीर आमिर ख़ान मक्सी ऐं मीर नादर ख़ान मक्सी चयो त पीपल्स पार्टी सिंध जे अवामी पार्टी आहे जंहिं जे प्लेटफॉर्म तां असां कामयाबी हासिल करे अवाम जी ख़िदमत कयूं था। हुननि चयो त मञूं था कुझु कम रहिजी विया आहिनि पर ॿियनि जी भेट में असां वधीक तरक़ियाती कम कराया आहिनि। नादर ख़ान मक्सी चयो त इलेक्शन में सभिनी पार्टियुनि खे हिसो मिलणु घुरिजे, कंहिं बि सियासी पार्टी लाइ का बि रंडक न हुजे। सफ़ाई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे नादर ख़ान ऐं आमिर ख़ान मक्सी चयो त कंबर शहदाद कोट गैस पैदा कंदड़ ज़िलो आहे, उन करे लालू रैंक समेत ज़िले जे समूरनि शहरनि खे गैस जी सहूलियत मिलणु घुरिजे। गुज़िरियल हुकूमत में असां वॾी कोशिशि कई मगर फेडरल गवर्नमेंट असांखे गैस न ॾिनी। हिन भेरे कामयाब थी कंबर ज़िले जे समूरनि ज़िलनि ऐं ॻोठनि शहरनि ऐं ॻोठनि खे गैस ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कंदासीं। लालू रैंक खे टाउन जो दर्जो ॾियारण लाइ कोशिशूं जारी आहिनि। ॿिए पासे IBA पास उम्मीदवारनि सां नाइंसाफ़ी वारे सवाल ते हुन चयो त नौजवान परेशान न थियनि। असीं कंबर ज़िले लाइ PST ऐं GST जूं वधीक जायूं मंज़ूर लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं इलेक्शन खां पोइ समूरनि उम्मीदवारनि खे रोज़गार सां लॻायो वेंदो। वधीक चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी ऐं अवाम खे अपील आहे त NA हुजे या PS हुजे, तीर ते ठपो हणी पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कामयाब करायो।